भरिया सिटी मां अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी वेझो ॻोठ खाई कासिम लग रोड़ी कैनाल पुल भरिसां ॿिनि हथियारबंदनि फ़ौरन पारां ॻोठ हाजी जान मोहम्मद बिरोही जे नौजवान फराज़ बिरोही खां मुबीना मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन चोर करण ख़िलाफ़ समें ॻोठाणनि जो हाजी अब्दुल रहीम बिरोही, मोहम्मद असलम बिरोही, अब्दुल शकूर बिरोही ऐं अब्दुल कादिर बिरोही ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रोड़ी कैनाल जे बंद ते सख़्त एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो दाहींदे ॿुधायो आहे त नौजवान फराज़ बिरोही नौशरो फिरोज़ खां ॻोठ अची रहियो हो त ॾींहुं ॾिठे जो ॿिनि हथियारबंदनि खेसि मोटरसाइकिल खे टकर हणंदे सख़्त तशद्दुद बाद मोटरसाइकिल ऐं मोबाइल फ़ोन फुर करे साम्हूं ज़मीन ते कब्ज़ो कंदड़ वटि खणी विया आहिनि। नौजवान जे रड़ियुनि ते भरपासे जे ॻोठनि जे सवें ॻोठाणा पहुची मुबीना फुर थियल मोटरसाइकिल हथ करे वरिती जॾहिं त मोटरसाइकिल हथ करण दौरान ॿिन्ही में सख़्त मुंहुं मारी पिण थी आहे। ॻोठाण वधीक ॿुधायो आहे त मेमण बिरादरी ऐं चवाणी बिरादरी जे धुरियुनि में ज़मीन जो तकरार हलंदड़ आहे, जिते ज़मीन जे कब्ज़े ते ॾोहारी क़िस्म जा हथियारबंद वेठल आहिनि, जेके सरेआम राति ॾींहुं फायरिंग कनि था ऐं ईंदड़ वेंदड़ ॻोठाणनि खां फुरूं पिण कनि था। अहिड़नि ॾोहारियुनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं भरिया सिटी जे ॻोठाणनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿिए पासे ॻोठाण जी इतलाह ते भरिया सिटी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो आहे। इन सिलसिले में पुलिस ॿुधायो त वाक़े जी जांच कयूं पिया ऐं मुतासिर धुर खे घुरायो आहे ऐं कंहिं ॾोहारी खे बि बख़्श न कयो वेंदो। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।